अहम ख़बर नाज़रीन त इस्लामाबाद जी एहतसाब अदालत तोशाखाना केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी कंदे चयो आहे त पीटीआई बानी बुशरा बीबी क़ौमी नाणे खे नुक़सान पहुचायो आहे, फ्रॉड ज़रिए पब्लिक प्रॉपर्टी हासिल कई वई आहे, जवाबदार धुर ते ॾोहो साबित थी चुको आहे। इहा अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत तोशाखाना केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी कंदे चयो आहे त पीटीआई बानी बुशरा बीबी क़ौमी नाणे खे नुक़सान पहुचायो आहे, फ्रॉड ज़रिए पब्लिक प्रॉपर्टी हासिल कई वई आहे, जवाबदार धुर ते ॾोहो साबित थी चुको आहे। अपडेट करे रहिया आहियूं इन अहम ख़बर जे हवाले सां। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत तोशाखाना केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया त इस्लामाबाद जी एहतसाब अदालत तोशाखाना केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी कंदे चयो आहे त पीटीआई बानी बुशरा बीबी खे क़ौमी नाणे खे उन्हनि नुक़सान पहुचायो आहे, फ्रॉड ज़रिए पब्लिक प्रॉपर्टी हासिल कई वई, जवाबदार धुर ते ॾोहो साबित थी चुको आहे।